सिंध असेंबली के स्पीकर अवैस कादिर शाह जो पाकिस्तान स्वीट होम जो दौरो। स्पीकर अवैस कादिर शाह पारां ज़ाती फंड में पाकिस्तान स्वीट होम के ॿारनि लाइ 10 लाख रुपया ग्रांट जो ऐलान किया है। अवैस कादिर शाह स्वीट होम के ॿारनि सां वक़्तु गुज़ारियो, तालीम ॿियनि सहूलियतुनि बाबति ॼाण वरिती। स्वीट होम में 101 ॿार आहिनि। असां उन्हनि ॿारनि जा वारिस आहियूं। स्पीकर सिंध असेंबली जो इहो चवण हो। ख़ुर्शीद शाह ऐं असां ॿारनि जो सहारो बणिजी ख़िदमत करण लाइ ही इदारो ठाहियो आहे। स्पीकर अवैस कादिर शाह जो इहो चवण हुयो। इन हवाले से लाइन से मौजूद है शाहिद चन्ना जी। शाहिद कड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध असेंबली के स्पीकर सैयद अवैस कादिर शाह अॼु जेको आहे उहो स्वीट होम सखर जो दौरो कियो आहे। इन मौके ते सिंध असेंबली के स्पीकर अवैस कादिर शाह पारां पंहिंजे ज़ाती फंड मां पाकिस्तान स्वीट होम सखर के ॿारनि लाइ 10 लाख रुपया ग्रांट ॾियण जो पिणु ऐलान कियो आहे। इन दौरान अवैस कादिर शाह असां ॿारनि सां वक़्तु बि गुज़ारियो ऐं संदसि तालीम ऐं ॿियनि सहूलियतुनि बाबति मालूमात बि वरिती। सिंध असेंबली के स्पीकर की हैसियत से सैयद अवैस कादिर शाह चयो आहे त मां पंहिंजे ज़ाती फंड में पाकिस्तान स्वीट होम के 10 लाख रुपया ॾियण जो ऐलान कयां थो। असां स्वीट होम के ॿारनि जा वारिस आहियूं। सैयद ख़ुर्शीद अहमद शाह ऐं असां इन लाइ स्वीट होम क़ाइमु कयो हो त उन्हनि ॿारनि जो सहारो बणिजी ख़िदमत करे सघूं। इन मौके ते सैयद अवैस कादिर शाह जो चवणु हो त लाइब्रेरी रिहाइश ऐं ॿारनि खे जेके सहूलियतूं आहिनि उहे वधीक फराहम कयूं वञनि। इन जो पिणु जाइज़ो वरितो आहे। ॿारनि जी परवरिश ऐं तालीम लाइ कमु कंदड़ अहिड़नि इदारनि जा असां हथ मज़बूत करणु चाहियूं था त जीअं उहे ॿार बि समाज जे ॿियनि ॿारनि वांगुरु पंहिंजी ज़िंदगीअ में अॻिते वधी सघनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शाहिद अपडेट करण लाइ।